मकाम जे उन असीम कुर्बानी जो ज़िक्र ॿुधण जे लाइ सोने दिलबर साईं जे मजलिस में ईंदा आहियूं। दोस्तान जी वकार इमाम हुसैन आली मकाम मदीना मुनव्वरा के छड़े मक्का मुकर्रमा के छड़े करबला जी तख्तल जमीन दा हिजरत कई इमाम हुसैन आली मकाम पंजे बच्चन जो पंजी जान जो पंजे यारन ऐं दोस्तन साथिन जो नज़रानो पेश कयो। इहो नज़रानो इहा कुर्बानी ॾियण जो मक़सद छा हुयो? छा इमाम हुसैन उन यजीद पलीत सां ज़ाती दुश्मनी रखंदो हो? न, इमाम हुसैन जो मंशूर इहो हो त यजीद ज़ानिया, यजीद बेनिमाज़िया, यजीद ज़ुल्म करण वारो वा, यजीद पराया हक़ खाइण वारो वा, यजीद मुस्तफ़ा जे दीन खे तब्दील करण वारो वा ऐं ज़ालिम सां मां गॾिजी बीहा, ज़ालिम जे हथ ते बैयत कयां। गोया के मां उन जा जेके बि बुरा फेल आहिनि मां उनखे तस्लीम कयां। मां हुसैन पंहिंजो सिर कटाए त सघां थो पर बातिल जे साम्हूं झुकाए न आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इमाम हुसैन आली मकाम यजीद सां हिन जे करे विहण वियो। यजीद बेनिमाज़ी हुयो, इमाम हुसैन के निमाज़ कायम करनी हुई। यजीद ठोकरे बाजी करण जो आदी हुयो। इमाम हुसैन इन गुनाह जी पार पटण जे लाइ इमाम हुसैन पंहिंजे बचन जो नज़रानो ॾिनो आहे। इमाम हुसैन आली मकाम तो फरमाए वहयात मअज़्ज़ालिमीन ईला बरमा, ज़ालिमन सां गॾु ज़िंदगी गुज़ारण खे मां अजायो तो समझा। जेको निमाज़ न पढ़े उन सां ज़िंदगी गुज़ारण खे मां अजायो तो समझा। जेको ज़िना करे उन सां ज़िंदगी गुज़ारण खे ऐं अजायो तो समझा। जेको पराया हक़ खाए उन सां ज़िंदगी गुज़ारण खे ऐं अजायो तो समझा। इमाम हुसैन असांखे दर्स ॾिनो, इमाम हुसैन असांखे सबक ॾिनो त मुस्तफ़ा जे दीन ते काइम रहो, गुनाहनि खे छॾियो, उहो रस्तो इख्तियार कयो जेको रस्तो मुस्तफ़ा करीम असांखे दसियो आहे। मुझा का फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनहु, हुसैन मूं मंझावा ऐं आऊं हुसैन मंझावा। इन जी तशरीह कंदे तफसीरदान लिखन था, शारहीन लिखन था। इन जो मतलब इहो आहे मुझो मुस्तफ़ा तो फरमाए हुसैन मूं मंझावा ऐं आऊं हुसैन मंझावा। इन जो सबब इहो आहे, इन जी शरह इहा आहे जंहिं हुसैन जी ताबेदारी कई उन गोया के मूं मुस्तफ़ा जी ताबेदारी कई आहे। ऐं जंहिं मुंहिंजे आका जी ताबेदारी कई उन जे लाइ फौज़न अज़ीमा जो ख़ुशख़बरी आहे। मुझो मुर्शिद सुनो दिलबर साईं तो बयान फरमाए चो न सुभान अल्लाह। नक्ते जिगर नबी जो नूरे नजर अली जो ऐं फातिमा जो चेना आका मुझो हुसैना। जो न सुभान अल्लाह मिलाए पढ़ो आका मुझो हुसैना, आका मुझो हुसैना। है निर्मल नबी पालो मौला अली संभालो, नूरी सोनासनीना आका मुझो हुसैना। अल्लाह शाह असांखे इमाम हुसैन आली मकाम जे मंशूर ते संदस जी तालीमात ते हलण जी तौफीक अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।
सुभान अल्लाह ही होया मरकजुल अंसार बेहड़ जे दरबार शरीफ ते जा मुदरिस जो तवाई असा जे सामो खिताबे दिल नवाज करण फरमायो इन वक्त आओ फाजिल नौजवान शेरी ज़बान इन दरबार आलिया करमपुर शरीफ जा चश्मो चिराग हजरत किबला सही इलाही बख्श अल मारूफ मुनल से जी खिदमत में पाण इंदा तवा संग सामो बयान करण फरमाइंदा सलात शरीफ अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा लखे एहसान जे मालिक असां खे ज़िंदगी में हिकु भेरो बीहर पंहिंजे मुर्शिद करीम जो दीदार करायो आहे। प्यारा दोस्तों, गर्मी जा ॾिहाड़ा, गर्मी जो रातूं आहिनि, परे खां सफ़र करे पूरी सिंध खां आशिक़े हुसैन हजरत इमाम हुसैन आली मकाम जो शान ॿुधण जे लाइ मदीने वारे साईं जे घराणे सां मुहब्बत दिल में पैदा करण जे लाइ दूर दराज खां सफ़र करे के अॻ में आया, के देर सां आया, कनखे दरगाह जो लंगर जा दाणा मिलिया, कनखे थधो पानी मिलियो, कनखे गरम पानी मिलियो, पर इंशाअल्लाह जेॾी महिल वापसि मोटंदासीं त दिलबर साईं जो फैज़ सीने में विझी पोइ वापसि हलंदासीं। यारा दोस्तों, मदीने वारे साईं जे घराणे खे अल्लाह ताला बेमिसाल बनायो आहे। 1.25 लख नबियन में जियां सभिनी नबियन खां वधीक शान में आला आहे त मोहम्मद मुस्तफा आहे। जियां मुस्तफा बेमिसाल आहे, तीअं मदीने वारे साईं जो घराणो बि बेमिसाल बणजी आयो आहे। मदीने वारे साईं जो कुल्हन जो सवार, मुस्तफा जो गादी नशीन, मदीने वारे साईं जे घर जो अगवान हजरत इमाम आली मकाम इमाम हुसैन। रब अहिड़ो त शान वारो बनायो जो इमाम आली मकाम जे सारे घराणे में, खानदान में जेको बि साहिबजादो, जेको बि औलाद पैदा थियो, वो मुस्तफा जी उम्मत खे दीन ऐं शरीयत सेखारण वारो बणजी आयो। वक्त जो इमाम जंहिंजी असां फिक्र मञूं था, इमाम आज़म इमाम अबू हनीफा वक्त जो इमाम आहे। दुनिया जो अक्सर हिस्सो इन फिक्र के मञण वारो आहे। वो इमाम आज़म तो फरमाए, इल्म त हासिल कयम, दीन त पढ़यम, पर जेॾी महिल हज़रत इमाम जाफर सादिक जी दरबार में आयस, इमाम जाफर वटि वेठस, पोइ मां अबू हनीफो पियो चवां त लौला सनतानि लहलक नुअमाने, जेकॾहिं इहे 2 साल इमाम जाफर जी सोहबत में न विया, पंहिंजे मुर्शिद जी दरबार में न विया, त मां अबू हनीफो हलाक थी वञा हा। मूंखे शरीयत जी सिधी राह ॾेखारी, सबक सेखारिया त इमाम जाफर सादिक सेखारिया आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम आज़म तो फरमाए, इमाम इब्न हजर तो फरमाए अत-तहज़ीब में या रिवायत वणे, इमाम आज़म तो फरमाए त मा रअयतु अफ़क़हु मिन जाफर इब्न मुहम्मदिन, मूं अबू हनीफे पंहिंजी ज़िंदगी में को अहिड़ो आलिम फ़क़ीह न ॾिठो जहिड़ो फ़क़ीह इमाम जाफर सादिक बणजी आयो। सुभान अल्लाह। हे मुस्तफा जो घराणो आहे, मदीने वारे साईं जे घर वारा
हिकड़े पासे यजीद हुयो उन जा साथी हुया उहे दुनिया जे पुठियां हुया दौलत जे पुठियां हुया पैसे जे पुठियां हुया इक़्तिदार जे पुठियां हुया पर उन घड़ीअ में भी मुस्तफा जे घर वारनि असां के दीन ऐं शरीयत सेखारियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए मुझा मुस्तफा तो इन्हनि खे दीन सेखारियो तो इन्हनि खे शरीयत सेखारी ला असअलुकुम अलैहि अजरा तू चवीन त इन दीन जे बदले में ता खां कुछ न तो घुरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा मगर हिकड़ी दावा तो कया हिकड़ी घुर तो कया जो मुखां पो तमा मुझे घर वारन सा मोहब्बत रखजो अल्लाह जो कुरान तो फरमाए मवद्दत हिकड़ी हुंदी है मोहब्बत वो मोहब्बत जाहिर भी हुंदी है गुझी भी हुंदी है पर मवद्दत एड़ी शे आ जेका हर हाल में जाहिर करनी हुंदी है अल्लाह तो फरमाए मुझा मुस्तफा पंजे उम्मत के चव हर हाल में तुझे घर वारन सा मोहब्बत रखन नजर पौंदे सीनो अल्लाह जे जिक्र सा जारी थी हुंदे हिनन अखियुनि सा मदीने वारे साईं जो दीदार करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे घर वारन सा जेके मोहब्बत रखन था मुझे मुस्तफा फरमायो हजरत मौला अली तो फरमाए मदीने वारे साईं फरमायो त अली पहिरियां जेके जन्नत में वेंदा न वो तू अली हुंदे हसन हुंदो हुसैन हुंदो फातिमा हुंदी इमाम मोहम्मद करीम पहिरियां जन्नत में वेंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत मौला अली साईं अर्ज़ तो करे थे या रसूल अल्लाह फमुहिब्बूना सुना हबीब को असांजा हुकदार किथे हुंदा ओ जेके करमपुर में आया हुया गर्मी में आया हुया तकलीफों सही आया हुया किरावा भाड़ा भरे आया हुया सिर्फ बुझन आया त मुस्तफा जे अहल बैत से मोहब्बत रखणिया अली तो चले या रसूल अल्लाह असां जे मोहब्बत वारन जी खबर दियो किथे हुंदा हबीबन फरमायो मिन वराइकुम अली अगिया तू दे पोया तुजा हुकदार हुंदा सभई गरजी जन्नत में दाखिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह कन के केजो साथ मिलियो कन के केजी वाहर मिली असां के मिलियो आहे त मुस्तफा जो घराणो मिलियो मुर्शिद दिलबर साईं मिलियो आहे सुभान अल्लाह मुझे दिलबर साईं फरमायो बख्तवारो भलारो आ भागवारो भलारो आ पंजतन सांझे जो प्यार आए रहमतूं बरकतूं सब उन्हीअ ले बेड़ो उन जो सदा पार आए पंजतन जी महबत मवादत उन जे बदले में इज्जत ऐं जन्नत खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदार आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या बड़े आवाज से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मुस्लिम शरीफ की रिवायत हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु अन्हा थी फरमाए खरजन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी गदातिन हिकड़े ॾींहं ते मुंहिंजा महबूब हवेली पाक मां हुजरे मां निकता आहिनि मुस्तफा जे जिस्म ते चादर पातल आहे कारे कारे रंग जी आहे जो हबीब निकता एॾा सुहिणा पिया लॻनि जो चऊं पिया मुस्तफा जो दीदार हुजे अखियूं असां जूं नजर आयशा थी फरमाए मदीने वारो साईं जेडी मल आयो आ ओडी मल हजरत फजा अल हसन इब्न अली हजरत इमाम हसन आयो आ फअदखल मअहू मदीने वारे साईं उनके पंजी चादर में गडियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिसाल दिलबर साईं असां के पंजी चादर में गडे दिलबर साईं चवे त हलिया मुंजी चादर में अच त शान हुंदो न मदीने वारो साईं हजरत इमाम हसन के पंजी चादर में विधई फजा अल हुसैन इब्न अली हजरत इमाम हुसैन आयो फअदखल मअहू मदीने वारे साईं इमाम हुसैन के पंजी चादर में विधो आहे सुमजा फातिमा
अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा साइण आई आ मुस्तफा उनके भी पंहिंजी चादर में विधो आ फजा अली उन खां पोइ मौला अली आयो मदीने वारे साईं अली के भी पंहिंजी चादर में विधो आहे ये चार पंजे सां मिली पंजतन पाक हिकड़ी चादर में थिया मदीने वारे साईं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती ओ मुंहिंजा मौला हे मुंहिंजे घर वारा अथई जेको हिननि सां मोहब्बत रखे तू अल्लाह बि उन्हनि सां मोहब्बत रखजांइ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज जे करे तू करमपुर में आए मुझे मुर्शिद दिलबर साईं की जुबान असां जेके लफ्ज़ ॿुधंदे खुदा जो कसम जॾहिं महिल वापसि वेंदे न सीनो हुसैन जी मोहब्बत सां भरे पोइ वापसि वेंदे मुर्शिद कामिल आहे राज सुधारिया अथई ख़ल्क़ सुधारी अथई हर जलसे में हर जगह ते ॾिसंदो नवां माण्हू सुधरण वारा आहिनि नवां माण्हू नेक थियण वारा आहिनि वॾे खां वॾी करामत हिन दौर में इहा आहे जो के गुनहगार के गुनाह मां कढी सीधे रस्ते ते आणण सुभान अल्लाह अज असां हिन आस्थाने ते आया आहियूं मुंहिंजे पीर कामिल जी दरबार ते आया आहियूं अल्लाह जे दर उमेद आहे त खाली सीना खणी आया हूं वापस मोटंदासीं त सीना अहल बैत जी मोहब्बत सां भरे पोइ मोटे सुभान अल्लाह मुंहिंजो चवण तव्हां ॿुधण अल्लाह ताला पंहिंजी बारगाह इलाही क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलाग सुभान अल्लाह सुभान अल्लाह सभई चो सुभान अल्लाह करम जे मथा करम आहे हिन वक्त खिताबे दिल नवाज जे लाइ अर्ज़ रखंदुसि शेखुल मशाइख फाज़िले नौजवान हज़रत क़िबला साईं मोहम्मद ज़मान करमी क़ादरी नक्शबंदी उन्हनि जी ख़िदमत में पाण ईंदा ऐं तव्हां ई असांजे साम्हूं खिताबे दिल नवाज करणु फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह वला रसूल बअदह अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह मअस साबिरीन सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम दोस्तान गिरामी तव्हां जो असां जो अखियूं सुणे दिलबर साईं जो दीदार करे रहियूं आहिनि कन्न मुंतज़िर आहिनि केॾी महिल मिठड़ी गुफ़्तार ॿुधंदासीं दिल मुश्ताक आहे त केॾी महिल हसनैन जे नाना जो ज़िक्र दिलबर साईं जी ज़ुबानी ॿुधंदासीं इंशाअल्लाह ज़िक्र हुसैन हुंदो बयान करण वारो ज़ाकिर हुसैन हुंदो ज़िक्र मुस्तफा करीम हुंदो बयान करण वारो आशिक रसूल हुंदो ॿुधण वारा आशिक रसूल बयान करण वारो आशिक रसूल निगाहे करम उन रसूल जी इनायत उन हबीब जी इंशाअल्लाह आयात खाली झोल खणी हुयासीं जॾहिं मोटंदासीं अल्लाह जी रहमत सां मदीने वारे जी इनायत सां हिन कामिल मुर्शिद जे फेर सां झोल भरे पो मोटंदा अज इमाम हुसैन जो जिक्र दिलबर सोने जी ज़ुबानी हुंदी पर इमाम हुसैन आहे केर के शायर चयो हुसैन जन्नत दा बादशाह है हुसैन आले रसूल लिख ले हुसैन जन्नत दा बादशाह है हुसैन आले रसूल लिख ले दिल दी तख्ती दे तख्त उत्ते हुसैन दा कोई उसूल लिख ले हुसैन ज़ैनब दी अख दा तारा हुसैन भाई हसन दा प्यारा हुसैन हैदर दी दिल दा टुकड़ा है हुसैन ज़ोहरा दा फूल लिख ले जमीन बदले जमाना बदले साकी बदले मेखाना बदले मगर न बदले हक तो हुसैन बदले वफा दा कोई उसूल ये हुसैन लिख ले हुसैन का मामूली शख्सियत ना है इंशाअल्लाह उन जो बयान उन जो जिक्र हुंदो बयान करण वारो सुनो दिलबर साईं हुंदो इमाम हुसैन के शायर चयो हुसैन जिंदाबाद हुसैन जिंदाबाद आयो ना हुसैन जिंदाबाद हुसैन जिंदाबाद हुसैन जिंदाबाद वो कल भी जिंदाबाद था वो अब भी जिंदाबाद हुसैन जिंदाबाद
जिंदाबाद, हुसैन जिंदाबाद। हुसैन नूर आइन है, हमारी दिल का चैन है ना। इमाम हुसैन अपने दिल में चैन है ना। हुसैन नूर आइन है, हमारी दिल का चैन है। हुसैन नूर ऐन है, हमारी दिल का चैन है। हुसैन पर मैं क्या लिखूं, हुसैन बस हुसैन है। हुसैनी हूँ, हुसैनियत से दिल मेरा आबाद। हुसैन जिंदाबाद, हुसैन जिंदाबाद। सुने हबीब फरमायो, हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन मुँह मझाए, माँ मुस्तफा करीम हुसैन मझाया। अहब्बल्लाह मन अहब्ब हुसैना, अल्लाह उन माण्हूअ सां मोहब्बत रखे थो जंहिंजी दिल में हुसैन जी मोहब्बत आहे। अल्लाह खालिक कायनात ज़मीन अर्श फर्श सिजद चंद्र कटियूं ठाहिण वारो मालिक कायनात उन माण्हूअ सां मोहब्बत रखे थो जेको इमाम हुसैन जो हुबदार। तव्हां आया हो, घर छॾे कम छॾे करमपुर में गॾु थियासीं। हिकिड़ो त अखियूं दिल पर सुण जो दीदार कंदियूं, कन इमाम हुसैन जो शान दिल भर साईं जी मिठड़ी ज़ुबान सां ॿुधंदा। हे पंजतन जा आशिक ते गॾु थिया आहिनि, जेको पंजतन जो हुबदार आहे तंहिंजो हित हुत बेड़ो पार आहे। ओ जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ना, जेको मञंदो चारि यार ना, जेको मञंदो चारि यार ना। दर्सगाह दिलबर साईं का मामूली ना है, हितां तव्हांखे अहल बैतन जी मोहब्बत भी मिलंदी, सहाबा किराम जो इश्क भी मिलंदो। ओ जंहिंजो पंजतन पाक सां प्यार ना, जेको मञंदो चारि यार ना, तंहिंजे कल में जो इतबार ना, तंहिंजे कल में जो इतबार ना। तन तड़ियलनि खां असां धार आहियूं, असां हैदर जा हुबदार आहियूं। हाणे दिल खुश थी वेंदी, शेर ॿुधी इंशाअल्लाह। आहियूं असां सुणे दिल पर साईं असां पीर वारा, ओ साईं चादर वारे मीर वारा, साईं चादर वारे मीर वारा, ओ साईं चादर वारे मीर वारा। कंदा काम कोरन के ख्वार आहियूं, असां हैदर जा हुबदार आहियूं। अल्लाह जे दर दुआ है जिंदगी मुर्शिदन जी मोहब्बत में, अहल बैतन जी मोहब्बत में गुजरे, मरूं तरी अहल बैतन जा हुबदार दिलबर संजा सच्चा मुरीद थी घुमनि। अल्लाह करे मुझे चवण तव्हांजो ॿुधनि पंहिंजी बारगाह क़िस्म क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। खिताब दिल नवाज़ जे लाइ दावत ॾियण खां अॻु में आओ नाशरी जे लाइ अर्ज़ रखंदुसि मुंहिंजे मुर्शिदन करीमन जे वॾे साहिबज़ादे जे वॾे साहिबज़ादे जंहिंखे अली साईं चवंदा आहियूं, चवंदा सुभान अल्लाह। अली साईं जी ख़िदमत में अर्ज़ा त पाण ईंदा, तव्हां असांजे साम्हूं नात पढ़ंदा। सभई गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ दिल बरा दिल रुबा मोजा दिल बर साईं, दिल बरा दिल सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अली अली मौला
अली हैदर अली 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 मौला अली हैदर अली रबर असांजो तू आ दिल बर असांजो तू आ तमाम चवरायो अली अली मौला अली हैदर अली दिल बर असांजो तू आ रबर असांजो तू आ बेवाह जी वाहराई तू अड़ने जी आदर आई कर काता बरे खुदा मुश्किल कुशा कर काता बरे खुदा मुश्किल कुशा वाहर विलन जी तू दिल बर असांजो तू भैया तो मत खड़ी चवरायो अली अली मौला अली हैदर अली दिल बर असांजो तू रबर असांजो तू दिल बर साईं ते नजर करम कर शेर खुदा तेरा दाता कर नंग बाल तू मन ठार तू दिलदार तू सरवर असांजो तू दिल बर असांजो तू अली अली मौला अली हैदर अली दिल बर असांजो तू रबर असांजो तू सुभान अल्लाह हुया अली साईं जे तवा सने सामो सुने अली जे शान में मनकबत पेश कई इन वक्त मुख्तसर नात जे लाए जमात आलिया जा मशहूर नात ख़वान मोहतरम खलीफा हाजी महमूद साहब जी खिदमत में अर्ज रखन पाण ईंदा तवा असां जे सामो नाज़ शरीफ जो नज़रानो पेश कंदा सब अल्लाह जो जिक्र था क्या अल्लाह सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब लगते लगते जिगर वाली जो हजरत पाक हसन अल्लाह दिनों के अल्लाह रतनाक हुसन हरे गोया तन आय मया शहजादा जे शानता सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझो दीन ईमान अल्लाह उल्फत बैत जी अल्लाह मुझो दीन ईमान ओ उल्फत बैत जी वहसन फाक हुसैन ता गोरे जदो जान अला उल्फत अगल बैत
तजी अलम जो दे सुभान अल्लाह चमुजा दीन ईमान ओ उल्फत याल बैत जी व अला अज़वाजत मौला बनाया मकान दीन ईमान उल्फत याल मोहन जादे उल्फत याल बैत जी उल्फत याल रसूल जी मिलता तुहरा दाना दीन ईमान उल्फत याल बैत जी मोहन जादे उल्फत याल बैत जी वो आले सदर असहाबत आले सदर असहाबत सैयद कुर्बान दीन ईमान वो मुझे मुर्शिद का कुर्बान दीन ईमान उल्फत याल बैत जी अरबिया तो जन सब प्यार चले यार अदा हुआ गदो तहबीब सा अरबिया तो जन सब प्यार चले यार होया गदो तहबीब सा सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला सुभाने ॾींहं जो ज़ोहर नमाज खां फौरन बाद दरबार आलिया सादी मुसाणी में सालानो प्रोग्राम जंहिंमें दीदार बि सोने दिलबर साईं जो ऐं गुफ्तार बि दिलबर साईं जी चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह सुभाणे शाम जो ठीक 4 बजे खां फौरन बाद वगड़ शहर में सालानो इमाम आली मकाम जे शान जो प्रोग्राम जंहिंमें बि आमद हुजूर साईं जी थींदी इंशाअल्लाह दिलबर साईं जो बयान थींदो सभिनी दोस्तनि खे इन प्रोग्राम में शिरकत जी दावत आहे बिना देर जे खिताब दिल नवाज जे लाइ अर्ज़ रखंदुसि पीर तरीक़त ताबे शरीयत मुहब्बुल फुकरा हजरत साईं साजन साईं जी खिदमत में पाण ईंदा तव्हां ऐं असां जे साम्हूं खिताब करण फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात
وبشر الصابرين صدق الله مولانا العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. अज़ीज़ो दोस्तो, मुझे कामिल मुर्शिद, मुझे हादी रहबर जे दरजा पांधीड़ो, मुझे दिलबर जे दीदार में मगन रहण वारो, अल्लाह अवां जो मुझो अचण बुधण पांजी बारगाह में कबूल ही मंजूर फरमाइंदो। चो आमीन। एडी भी गर्मी कोने जेतरो खणी ता तमा सोड़ा थिया जे मां हाणे वारो ॾींदुसि मोहम्मद मुरीद खे अञा 8-10 ॿिया घुराईंदो, उन करे हिनखे हाणे वारो मां न ॾींदुसि, मूंखां पोइ मुंहिंजो सुहिणो आहे। सो दोस्ताने मोहतरम, असां सभु आहियूं मोहब्बत जा पांधीड़ा ऐं ज़िक्र बि आहे अहले मोहब्बत जो, जिन जे लाइ अल्लाह ताला आसमानन तां वही नाज़िल कई ऐं जिन जी मोहब्बत जो हुकुम अर्शन वारे रब अता फरमायो, जिन जी मोहब्बत अहले ईमान ते फर्ज कई वई आ, जिन जी मोहब्बत खां सवा दुनिया में रहण जो ॿियो को चारो नाहे। उन्हनि अल्लाह जे बरगुज़ीदा बानन जे ज़िक्र जी महफ़िल वा, उन्हनि भलारन जी महफ़िल जो ज़िक्र जेको थींदो उहो त मुंहिंजो कामिल हादी रहबर फरमाईंदो, पर ॿ लफ़्ज़ कुछ ॻाल्हियूं हे फ़कीर जेको ॿुधाइण आयो आहे, उन्हनि में क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी जेका आयत सगोरी मूं तिलावत कई, उन सगोरी आयत जे अंदर अल्लाह ताला फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, ऐं ज़रूर असां अव्हां खे आज़माईंदासीं मिनल खौफ, खौफ में वल जूए बुख ॾई बि व नक़्सिम मिनल अमवाल, ऐं तव्हांजे मालनि खे नुक़सान ॾई बि तव्हां खे आज़माईंदासीं, ऐं वल अनफुस वस्समरात, तव्हांजी जानियुनि में बि मुसीबतूं आणींदासीं, तव्हांजे फसलनि में बि असां तव्हांखे आज़माईंदासीं। पोइ ॾिसंदासीं त केरु असांजी ॾिनल नेमतुनि जे मथां, ॾिनल नेमतुनि जी आज़माइश जे मथां केरु साबित क़दम थो रहे, केरु उन्हनि ॾिनल नेमतुनि जी आज़माइश खे क़बूल कंदे सब्र इख्तियार थो करे, पोइ जेको सब्र करे थो उहो बशीर साबिरीन, मां अल्लाह ताला उन सब्र वारे जे लाइ बिशारत थो नाज़िल फरमायां, वो कामयाब हमेशा कायम ऐं दाइम आहे जेको सब्र वारो हूंदो आहे। सुभान अल्लाह। असां समझूं था त असांजी जान ते आज़माइश आहे, मां तो चवां त मां बीमार आहियां, तूं तो चवीं त मां तकलीफ़ में आहियां, पर कुर्बान वञा मदीने वारे मीर जे बचड़नि जे मथां जो अल्लाह ताला उन्हनि खे जेको आज़मायो, अहिड़ी आज़माइश काइनात में कंहिंजे मथां न आई जहिड़ी आज़माइश अल्लाह पंहिंजे हबीब जे बचड़नि जे मथां नाज़िल कई। कुर्बान वञा उन्हनि महबूब जे शहज़ादनि जे मथां, जिन पंहिंजा बच्चा, पंहिंजो घर, पंहिंजो शहर, पंहिंजो वतन बि छॾे रब जो शुक्र अदा कयो, एसी ताईं जो जेॾीमहिल सिर मुबारक नेज़े ते थो अचे, उन महल बि क़ुरान जी तिलावत करे काइनात वारनि खे ॿुधाइनि था त जेकॾहिं हुसैन जा हुबदार आयो, सिर नेज़े ते हुजे तॾहिं बि महबूब मुहम्मद अमीर जा हुबदार रहंदो। सुभान अल्लाह। चो न सुभान अल्लाह। बस मां तकरीर पे टेम ते कंदुसि। हींअर मुर्शिदनि जो हिकिड़ो शेर पढ़ी मां पंहिंजी जॻह थो वठां। चओ सल्लल्लाहु अलैहि या अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन, चो अली मौला अली मौला अली मौला। न थकल न जोर सां चओ, वरे आवाज़ सां। अॼु अहिड़ो अली मौला चओ त करम आवाज़
आवाज करमपुर शरीफ वजी पवे सुभान अल्लाह अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सचो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला बे अंदर जहीं जी विलादत थिया मस्जिद में जहीं जी शहादत जिन उम्र उन जी इबादत रियाज़त यारो न मिली अहिड़ी कंहिंखे सआदत वो उन जी गली मूं आल थींदी भली अली जो ज़िक्र आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जवाब लगी है अन्या बनो तो मौलानी जो नालो वठी अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला मौला अली मौला पाक सहरा संदो आहे शोहर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक है दर शान बरतर सखी आहे बेहतर साईं खास खुदा नूरुल हुदा तन मन फिदा खासे खुदा नूरुल हुदा तन मन फिदा सखा में बेमिसल सचो सादिक अमीन आए अली मौला अली मौला अली मौला जिन्हें वंडियो जग में आ इल्म हिकमत थोड़ा उन जा मने सारी उम्मत उन जी आहे क़ियादत सियादत बेमिसल शरफ उन जी शुजाअत साईं महबूब आ मतलूब आ मरहूब आ महबूब आ मतलूब आ वो मरहूब आ झुकाई दिल भर साईं झुकाई दिल भर साईं अग्यां जंहिंजे जबी सोआ अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन समूरन अहल बैतन जे हिकड़े फर्द जो ज़िक्र जंहिंजे ज़िक्र सां दिल दीवाने जी मसरूर थी वञे ईमान वारो ईमान में वधी थो वञे जॾहिं माण्हू उन्हनि सां मोहब्बत रखंदो यकीन ॼाणो काइनात सॼी सरही थी पवंदी ईमान वारनि जा ईमान वधी वेंदा ऐं जेकॾहिं ज़बान दिलबर साईं जी बयान करे ॻाल्हि अहल बैतनि जी हुजे पोइ सभई उथी बि छो न चवंदासीं